ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 31 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त जॾहिं सभई ब्रिज बालाऊं श्री श्याम सुंदर खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे थकिजी पवनि थियूं ऐं आख़िर में हिकु जाइ थी श्री कृष्ण भॻवान जी लीलाउनि ऐं चरित्रनि खे यादि करे आनंद वठी रही हुयूं, तॾहिं मिली करे श्री कृष्ण भॻवान खे वेनती करण लॻियूं त अची असांजो दुख मिटाए। प्यारा भक्तों, अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 31 अध्याय जे ॿिए भाग में गोपियुनि जी उन आरज़ूअ खे वधीक अॻिते वधायूं। गोपियूं चवनि थियूं, हे श्याम सुंदर, असांखे पंहिंजी बंसीअ जो आवाज़ ॿुधाए कृतार्थ कर ऐं अची असांजी चिंता मिटाए। राति जो स्त्रियुनि खे को बि अकेलो नथो छॾे ॾिए। जीअं तूं लक्ष्मीअ सां गॾु ॾींहुं राति रहीं थो, तीअं असांखे बि पंहिंजे चरणनि खां जुदा न कर। निर्दयीपणो छॾे जल्दी पंहिंजो दर्शन ॾे। तुंहिंजो नालो गोपीनाथ प्रगट थियो आहे, तंहिं नाले जो नंग रख या पंहिंजो नालो गोपीनाथ न रखाहे। तूं पंहिंजे श्याम रंग वांगुरु मन बि कारो करे अहिड़ो निर्दयीपणो करीं थो जो असांखे विरे सागर मां ॿाहिरि नथो कढीं। तुंहिंजे ॻोल्हण वक़्तु असांजे पेरनि में कंडा लॻा आहिनि, तॾहिं बि तोखे दया नथी अचे। असांखे पंहिंजे दुख ॾिसण जो एतिरो सोच त कोन्हे, पर तुंहिंजनि गुलनि जहिड़नि चरणनि में राति जो भॼण वक़्तु जे कंडा लॻा हूंदा से असांजे कलेजनि में चुभनि पिया। छो त तुंहिंजनि चरणनि जो वास असांजे हृदय में रहे थो, तंहिं करे तूं जल्दी हथ हलियो आहे त तुंहिंजनि नरम नरम चरणनि खे पंहिंजे हृदय सां लॻाए असां पंहिंजा कलेजा ठारियूं। या तूं किथे वेही राति गुज़ार, जंहिं करे तोखे दुख न पहुचे। तोखे दुख पहुचण करे असांजो प्राण निकिरी वेंदो। पंहिंजी ॼाण में असां को अपराध तुंहिंजो न कयो, पोइ छो दुख सम्झी एतिरी कठोरताई थो करीं। जे उन करे असां ते कावर कई हुजई त बिना हुकुम पंहिंजे पतीअ जे असां राति जो तो वटि छो आयूं त उन ॻाल्हि में बि असांजो ॾोह कोन्हे। छो त तुंहिंजी मधुर बंसीअ जो आवाज़ ॿुधी वॾनि वॾनि देवताउनि ऐं रखेश्वरनि जो बि चित जाइ नथो रहे। उन जे आवाज़ ॿुधण करे देव कन्याऊं मोहित थी पाण खे संभाले नथियूं सघनि त असांजी कहिड़ी सुमर्थी आहे जो मुरली ॿुधी अचेत न थी वञूं। जे तूं ही चवीं त तव्हांजे काम रूपी भाउ पतीअनि सां मिलण ते विसामी वेंदी, त ईअं सम्झणु न घुरिजे। छो त जेकॾहिं असांजी भाउ उन्हनि खां विसामण जोग हुजे हा त असां पंहिंजनि पतीअनि खे छॾे तो वटि छो अचूं हा। हे दीनानाथ, जे असांजी प्रीत मंशा वाचना कर्मना सां तुंहिंजनि चरणनि में आहे,
त पंहिंजो दर्शन ॾेई असांजो दुख दूर कर। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा, जॾहिं हुननि सभिनी वेनतियुनि ऐं विलापनि कंदे बि श्याम सुंदर जो दर्शन न मिलियनि, तॾहिं सभिनी गोपियुनि व्याकुल थी मिलण जो आसरो छॾे ॾिनो। मूर्छा थी ज़मीन ते किरी पयूं। घणनि विलापनि सां रोई चवण लॻियूं, हे माधव, हे मुकुंद, हे नंदलाल, हे मोहन प्यारा, हाणे असां तुंहिंजे विछोरे में पंहिंजा प्राण ॾियूं थियूं। जीअं हाणे तोखे वाजिबु लॻे तीअं कर। असां पंहिंजो तन मन ऐं धन अर्पण करे छॾियो आहे। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 31 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 32 गोपियुनि जे विच में श्री कृष्ण जो प्रगट थियणु। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, जॾहिं अहिड़ी तरह घणा ई विलाप करण करे सभई बिरज बालाऊं मरण जहिड़ियूं थी वेयूं, तॾहिं उन्हनि जी सची प्रीत श्याम सुंदर जे अंदरि असरु कयो। हिन ॾिठो त हाणे मुंहिंजे विरह में मरनि थियूं, तॾहिं ओचितो उते श्री श्याम सुंदर पीतांबर ऐं बैजंती माला पहिरे अहिड़ी तरह प्रगट थी दर्शन ॾिनो, जहिड़ी तरह नाट कंदड़ पंहिंजे कर्तव्य सां अंतर्ध्यान थी वरी प्रगट थियो वञे। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 32 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।